नाज़रीन असां हिन वक़्तु गाजी खुवाड़ भरिसां खुवाड़ शाख ते मौजूदु आहियूं ऐं खुवाड़ शाख में पाणी जी सख़्तु खोट आहे। आबादगार हिन वक़्तु ताईं ॿिज न पोखे सघिया आहिनि ऐं जिन ॿिज पोखिया आहिनि उन्हनि जा ॿिज सड़ी विया आहिनि ऐं उहे आबादगार सख़्तु परेशान आहिनि। अचो त उन हवाले सां हितां जे आबादगारनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त संदनि जो छा चवणु आहे। असांखे मईअ शाख ते पाणी कोन्हे को, खुवाड़ शाख ते पाणी कोन्हे को। खाटी 2010 खां वठी अॼु ताईं न थिया। तव्हां डंगर ॾिसो, गंद ॾिसो, कोडारियूं हणी हणी असां मरी विया आहियूं। पाणी जो ढुक मूर कोन्हे को। ॿिया तव्हां ॼाण जेके बि ॾिसो पूरे ज़िले में, दादू ज़िले में हड़ फुल था वहनि। असां वटि पाणी जो ढुक बि कोन्हे को। माल असांजा वञा था मरनि। असां ॿिज महांगा वधा आहिनि तमामु। चैंपियन ॿिज 6000 खां 7000 ताईं। असां अहिड़ो न हक़ आहे। तव्हां महिरबानी करे असांजी सर्वे करे ॾिसो। असां खुवाड़ शाख ते हिन महिल बीठा आहियूं। खुवाड़ शाख में पाणी कोन्हे, ॿिज पोखण लाइ परेशान आहियूं। महिरबानी करे असांजे पाणी जो असां ॿिज पोखूं। जेके ॿिज पोखियासीं उहे ॿिज सड़ी विया, वरी नईं सी उहे ॿिज घड़े नवां ॿिज था पोखियूं। 5-6 हज़ारनि जी हिकिड़ी थैली आहे, ॿिज असां सड़ी विया। असां ग़रीबनि सां ना हक़ आहे, ज़ुल्म आहे। महिरबानी करे असांजे पाणी जो करे पाणी ॾियो। का शइ कान्हे, मरी वियासीं, माल मरी वियो। हिकु चकर ॿिज पोखियोसीं, उहो बि सड़ी वियो। हाणे ॿिया बि ॿिज ठाहियूं ॿारियूं। महिरबानी करे पाणी ॾियो। खुवाड़ शाख का शइ ढुक बि कान्हे। हिते 3-4 साल आहे असां यकी झटंदे हिकिड़ा ॿिज ॿिया ॿिज। हाणे तव्हां हली ॾिसो त ॿिजनि में असां झटि था हणूं, झटि जो पाणी सुकी थो वञे। सम्झी न, हाणे उहो पाणी कान्हे जेको असां झटि हणूं। ॿिज ई झटंदे ज़ोरनि सां था भरियूं। कलाक अञा कलाक हिकु ॿारी असांजी ॿिजनि जी थी वठे। 3-4 साल आहे हिनखे न खाटी आहे न छा, एॾो गाहु किनो एॾो आहे हिन शाख में। असां वटि ॾाढो ज़ुल्म आहे। पाणी कोन्हे। जुलाई जो महीनो गुज़रियो थो वञे, शाख में सफ़ा ढुक पाणी कोन्हे, झटे जो पाणी कोन्हे। हिकिड़ा ॿिज पोखियासीं, उहे ॿिज सड़ी विया। हाणे ॿिया नवां था पोखियूं। महिरबानी करे असांजो अदालत कयो, पाणी ॾियो। तमामु आबादगारनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो चवणु आहे त खुवाड़ शाख ऐं मंगियूं शाख में पाणी जी सख़्तु खोट आहे, जंहिं करे असां ॿिज बि न पोखे सघिया आहियूं। ऐं जेको इंजीनियर आहे उहो जेको आहे हिते नथो जेको आहे मालिकी करे ऐं खाटी बि नथी सघे खुवाड़ शाख जी। हिन नाला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त खुवाड़ शाख ऐं मंगियूं शाख में जल्द खां जल्द पाणी मुहैया करे संदन बेचैनी ख़तमु कई वञे। कैमरामैन सुभान अली सां गॾु मुदसिर खुवाड़, टाइम न्यूज़, गाजी खुवाड़।